नाज़रीन, रखण बरसां ॻोठ मलगाणी में पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मलगाणी बिरादरी जे मर्दनि औरतुनि एहतजाज कयो आहे। इन हवाले सां पेश आहे नदीम अली थहीम जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन टाइम मौजूद आहियूं ढखण लॻे मलगाणी ॻोठ में, जिते मलगाणी बिरादरीअ जो ढखण पुलिस ख़िलाफ़ एहतजाज आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। के बार जे सदर के कराची बार जे सदर के मां साईं अर्ज़ थो कयां, DIG इरफान साहब के मां अर्ज़ थो कयां त साईं मूंखे पंहिंजो पुट साईं मुंहिंजे हवाले कयो वञे। साईं बेगुनाह आहियो, असांखे हाई कोर्ट जे आर्डर जी बि थोरी न कई थी वञे, असांजी साईं मदद कई वञे। साईं DSP घुरायो हुयो, जीअं उहो उते वियो त उनखे वापसि घर न छॾियो वियो। उनजो रीज़न इहो आहे त उन्हनि मुंहिंजे चाचे ऐं मुंहिंजे ॿिन्ही चाचनि सां मिली, शफ़ीक मलगाणी ऐं राजा मलगाणी, ॿिन्ही सां मिली करे उन ते कूड़ा केस हणी करे जेको आहे त उनखे जेल में बंदि करे छॾियो आहे ऐं हिन महिल ताईं उहो वापसि न आयो आहे। अगरि असां सां मां जीअं त मां गुलाम सकीना एडवोकेट जूनियर एडवोकेट आहियां, मुंहिंजो भाउ गुलाम मुर्तज़ा जेको माज़ूर बि आहे ऐं उहो बि जेको आहे त मीर अहमद नवाज़ पेचू जा असां शागिर्द आहियूं। ऐं मां सभिनि खे इहा अपील थी कयां त अॼु अगरि असां वकीलनि जी जेको आहे त हेल्प न कई वई, अॼु असां जूनियर आहियूं, सुभाणे सीनियर थींदासीं, अगरि असांजी इहा जेकी हेल्प न कई वई त सुभाणे उन ग़रीबनि जी हेल्प केरु कंदो। फोन कयो एस लीमे लाचारी के, उन फौरन माना पुलिस मोबाइल मोकिली, पुलिस मोबाइल ॻड़ियासीं पहुती त यकदम माना स्कूटर ऐं तार खे खणी वञी ढखण थाणे ते वञी उते चावठी में वञी बंदि कयूं। हाणे उनजे बावजूदि असां DSP गड़ियासीं सां बि ॻाल्हायूं था, उहो बि चए थो मूंखे ख़बर न आहे, ऐं लीमे लाचारी सां बि असां ॻाल्हायूं था, उहो बि चए थो असांखे ख़बर न आहे। हाणे साईं असांखे ॿुधायो वञे त आख़िर असांजो भाउ काथे आहे, जंहिंमें शफ़ीक ऐं राजा इन में मुलविस। असांजे भाउ खे साईं बेगुनाह अगवा करे असांजे भाउ खे, असांखे ख़ुदशो आहे, असांखे शक आहे, असांखे भाउ खे मारायूं। मीर अमरनाथ खान हिते रिश्वत जी बाज़ार गरम लगी पई आहे। असांखे ख़बर आहे त असांखे ख़ुदशो आहे त पुलिस पैसा वठी करे असांजे भाउ खे माराईंदी। असां वकील आहियूं, असां मुंहुं ॾेई वेंदासीं। मुंहिंजो भाउ मीर महमूद मलगाणी ऐं मुंहिंजी सिस्टर सकीना ऐं मां मीर मुर्तज़ा मलगाणी, मीर अमरनाथ खान पेचे जो शागिर्द आहियां। मां पंहिंजे बार जे सदर ऐं मीर अमरनाथ खान पंहिंजे प्रिंसिपल खे बि अपील कयां थो, अर्ज़ु कयां थो असांजी हेल्प कनि। मां सभिनी वकीलनि खे अर्ज़ु कयां थो त असांजी मदद कनि। जी नाज़रीन, तव्हां मलगाणी बिरादरीअ जे माण्हुनि जा वीचार ॿुधा। नदीम अली थई, मेरा TV।